नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। त तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ हथुंगो में मोरी सही न हुजण जे करे हादसा रोज़ जा मामूल बणियल आहिनि। हथुंगे जे शहरनि वसवारनि खां अपील कई त हथुंगे जी मोरी खे नई सिर तामीर कराए ॾियो त जीअं असांखे अचण वञण में तकलीफ़ न थिए। और इसकी जो बाउंड्रियाँ देखो बिल्कुल ख़त्म लगी पड़ी हैं। आए दिन यहाँ पर हादसे हो जाते हैं, आए दिन एक ना एक आदमी यहाँ पर जो है ना फोत होता ही होता है, इंतकाल होता ही होता है। एक्सीडेंट की हालत देखो, तुम खुद देखो, पुल की इस तरफ करो तो कैमरे हो, इसकी हालत देखो क्या हुई पड़ी। इसका बिल्कुल ये खस्ता हालत है इसकी, ये इसकी ऐसी हालत है कि 1-2 दिन के अंदर इसका काम होता जाएगा। ही जेकी नारा किला जी पुल जेकी आहे ही 1978 में ज़िया दौर में जेकी ठही हुई, हिन जी हालत तमामु नाज़ुक आहे ऐं हिन में हादसा थियण जा ख़दशा आहिनि। हज़ारे माण्हुनि जी आमदो रफ़्त आहे त ही पुल ठहिणु घुरिजे। त असां अपील था करूं जेके बि अंजान जे ही पुल ठही वञे। 26-27 रोज़े ते बि हिकिड़ो हादसो एम्बुलेंस सां थी वियो त रेंजर्स जी आमदो रफ़्त, आम माण्हुनि जी आमदो रफ़्त ते ख़बर पए कोन थी, यकदमि ही अची थो वञे खॾो। त असांजी गुज़ारिश आहे ही पुल नई ठही वञे। ऐं जेको आहे सो इन सां काफ़ी हादसात जो सबबु इहो पुल थियो आहे। ऐं जेको माल माण्हू रक्षा वग़ैरह तव्हांखे ख़बर आहे, सभु सवारी जो मसइलो आहे, जो शहर जो मसइलो आहे। शहर न पर आसे पासे भर पासे जो बि काफ़ी अचणु वञणु आहे। त इन हिसाब सां असां आला अमलदारनि खे हुकूमत में जेके आहिनि उन्हनि खे असां गुज़ारिश कंदासीं, अपील कंदासीं त महिरबानी करे इहो सभिनी जो मसइलो आहे, कोई इनफ़रादी मसइलो कोन्हे की हिकु अधु माण्हू जो। इंसानी जाननि खे बि ख़तरो आहे ऐं जेको आहे सो माल मतो आहे हिते पोइ हिते उनखे बि आहे। शहर जो मसइलो आहे, इन ते करनि त सुठी ॻाल्हि आहे, माण्हू हादसा सां बची सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।